अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव सेंटेंसेस जे बारे में। लास्ट पंहिंजा लेक्चर्स हुया नेगेटिव सेंटेंसेस जे बारे में ऐं इंटेरोगेटिव सेंटेंस जे बारे में। अॼु जो छा लेक्चर आहे नेगेटिव प्लस इंटेरोगेटिव सेंटेंस जे बारे में। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त नेगेटिव प्लस इंटेरोगेटिव सेंटेंसेस पाण को शइ खे कंफर्म करण लाइ पुछंदा आहियूं। एग्जाम्पल सां ॿुधायां त डू यू ड्राइव अ कार, छा तव्हां कार हलाईंदा आहियो। हाणे हे शइ छा हुई, इंटेरोगेटिव सेंटेंस हुयो। हिन में पाण छा कंदा आहियूं, ॿिए माण्हू सां पुछंदा आहियूं, को क्वेश्चन पुछण लाइ पाण इहो यूज़ कंदा आहियूं इंटेरोगेटिव सेंटेंस। त पाण खे जॾहिं को शइ ख़बर न हूंदी आहे ॿिए जे बारे में ऐं कंफर्म करिणो हूंदो आहे त पाण इंटेरोगेटिव सेंटेंस पुछंदा आहियूं। अगरि इहो ई शइ पाण खे इहो ई ख़बर न हुजे त साम्हूं वारो हलाई सघे थो नथो हलाई सघे त हुन में पाण इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव बि यूज़ कंदा आहियूं। जीअं हिते स्क्रीन ते लिखियलु आहे डू यू नॉट ड्राइव अ कार, छा तव्हां कार न हलाईंदा आहियो। हाणे इहो जेको सेंटेंस हुयो हिन में पाण खे ख़बर न आहे त साम्हूं वारे माण्हू जे बारे में त उहो कार हलाई सघे थो या न हलाई सघे थो। त हिन लाइ पाण पुछूं था छा तव्हां कार न हलाईंदा आहियो। सही, जॾहिं पाण खे अहिड़ा क्वेश्चन पुछणा हूंदा आहिनि त हिनखे पाण इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव चवंदा आहियूं। सही, इहो ई मां थोरो एग्जाम्पल सां ॿुधायां त तव्हांखे शइ क्लियर थी वेंदी। डू यू नॉट प्ले क्रिकेट, छा तव्हां क्रिकेट न खेॾींदा आहियो। डज शी नॉट यूज़ मोबाइल, छा हू मोबाइल इस्तेमालु न कंदी आहे। डू आई नॉट मैसेज यू, छा मां तव्हांखे मैसेज न कंदो आहियां। डू आई नॉट हेल्प यू, छा मां तव्हांजी मदद न कंदो आहियां। सही, इहो हुई कुझु एग्जाम्पल्स। असांजो मक़सदु इहो आहे त हर शइ तव्हांखे बिल्कुलु सही तरीक़े सां क्लियर हुजे। इन करे मां तव्हांखे नेगेटिव जो अलॻि लेक्चर ॾिनो आहे, इंटेरोगेटिव जो अलॻि लेक्चर ॾिनो आहे ऐं इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव जो अलॻि लेक्चर ॾिनो आहे। त मां उमीद थो कयां हाणे तव्हांखे इंटेरोगेटिव नेगेटिव ऐं इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव हर शइ क्लियर हूंदी। ऐं ॿियो बि तव्हांखे को क्वेश्चन हुजे या कंफ्यूजन हुजे तव्हां कमेंट बॉक्स में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।